दादू टाउन कमेटी खिलाफ शहरन जो एहतजाज। खबर मूजिब फुलजी दादू शहरन फयाज अहमद दावच साईं हबीबुल्ला पंवर मोहम्मद कासिम कमरानी शहबान अली शाहानी मुजीबुर रहमान चांडियो फिदा दावच वलीद जमाली अख्तर जमाली कामरेड अली जमाली ऐं ॿियनि दादू म्यूनिसिपल कमेटी खिलाफ एहतजाज कंदे दाहियो त मारवी कॉलोनी जी आर गुलशन फराज अवेस अलनूर कॉलोनी समेत दादू जे हर रोड रस्ते ऐं गलियुनि में गंदो पाणी बीजी वियो आहे, जंहिंजे करे असांखे गुज़रण में इंतिहाई वॾी तकलीफ़ थिए थी। वॾा तोड़े नंढा चमड़ी जी ख़तरनाक बीमारी में वठिजी विया आहिनि। असां डीसी दादू ऐं टाउन कमेटी जी इंतज़ामिया खे पिण कंप्लेंट करे चुका आहियूं, पर दादू ज़िम्मेवार इंतज़ामिया जे कननि ते का जुए बि नथी चुरे। असां वरी बि दादू डीसी ऐं ज़िम्मेवार इंतज़ामिया खे दरख़्वास्त करियूं था त ॼाणायल कॉलोनियुनि में ऐं दादू जे रोड रस्तनि ऐं गलियुनि खे साफ़ कराए ऐं ड्रेनेज सिस्टम ठाराए ऐं नेकाल सिस्टम ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची